सोट मां मंठार आया सोट मंठार तोखे मौला खुश रखंदी सोट जॾहिं तोखे पंहिंजे हाल जी ख़बर बि आहे त पोइ तूं पंहिंजी मदद लाइ कंहिंखे सॾु छो न ई कंदो अदा ही त मूंसां ज़िंदगी भर जो मसलो आहे रोज़ रोज़ ऐं घड़ीअ घड़ीअ मुंहिंजी केरु मदद कंदो तोखे त ख़बर आहे सोट मुंहिंजी घरवारीअ खे उन जा ॿाहिर इहो चई वठी आहे त मुराद खे असां तुंहिंजो संग ॾाज ऐं पेट एवज़ ॾिनो होसीं हाणे जे मुराद खे न्याणीअ जी औलाद न थी त पोइ असांखे संग जा टका भरे ॾे अदा मूं वटि त वाकई न्याणीअ जी औलाद न थी ऐं न ई टकनि भरण जी वसियत पोइ बि मां उन्हनि खे ॾाढा इलाज मिंथ कया पर मुंहिंजी उन्हनि हिकु बि न ॿुधी बाक़ी रहिया था मुंहिंजा पुट नंढे पुट जवाद खे अला हयाती ॾे सॼो ॾींहुं जंग में काठियूं करे सॼे घर जो ॿार खयूं बीठो आहे ऐं मूं वारो वॾो पुट मीरू सुबुह थिए थो इहो कुकड़ बगल में ऐं कबूतर ऐं इन्हनि दांतनि जे गोहनि ऐं खफ़्तनि में पूरो आहे न अथसि का घर जी ॻणती ऐं न ई अथसि को घरवारीअ जो ख़्यालु ऐं न ई को मुंहुं न पी न पी जो हुनखे को उल्को आहे अदा सच पुछे त हीअ मुंहिंजी ज़िंदगी जेका गुज़री रही आहे न कंहिं अज़ाब खां घटि कोन्हे का अरे सॼी ज़िंदगी बचनि लाइ कयोसीं न सुठो खाधो खाधोसीं ऐं न ई सुठो जिस्म ते लटू पातोसीं अदा
पंहिंजी इन रूह खे सॼी ज़िंदगी सिकायोसीं ऐं जॾहिं अॼु औलाद जवान थी आहे त चवे ईअं थी तूं मथो न आण, तूं असांजे लाइ कयो छा आहे? भुलियल आहे अॼु जी औलाद सोट, भुलियल आहे। न हुननि में आहे का सम्झ ऐं न ई वरी अथनि को अकुल त असां नंढा थी वॾा थिया कीअं आहियूं। जॾहिं पीउ ढंग में सिज जी तपश ते महिनत करे पंहिंजो वजूद साड़ींदो आहे ऐं जॾहिं माउ घर जी चुल्ह ते सड़ंदी आहे, जॾहिं पीउ माउ इहा क़ुर्बानी ॾींदा आहिनि न, तॾहिं सोट औलाद पलजी जवान थींदी आहे। हा सोट चए सच थो, पर हिते हर को पियो थो वक़्तु गुज़ारे, को कसो त को पको। पंहिंजी त हाणे दर्दनि सां घाटी यारी थी आहे, पर सॼी ज़िंदगी बचनि जे लाइ पाण पतोड़ियोसीं, पंहिंजे जिस्म जी रत बि बचनि तां क़ुर्बान कईसीं, ऐं हाणे जेकॾहिं पछाड़ीअ जे पहर में औलाद असांजे खे रुसवाई ऐं जो इहो इनाम सम्झो आहे त पोइ जी बिस्मिल्लाह जंहिंमें दा औलाद राज़ी। पंहिंजी त हाणे दर्दनि सां घाटी यारी थी वई आहे। सुट जेकॾहिं मुंहिंजे ज़िंदगी जे कंहिं बि हिसे तां पलव परे करे नज़र फेराईंदे न त तोखे हिन वजूद में दर्दनि ऐं ॾुखनि खां सवाइ ॿियो कुझु नज़र ई न ईंदो। तंहिंजे करे अदा चवां थो मूंखे पंहिंजे हाल में रहण ॾे, ऐं हा खेर में भेरो कयो अथई। हा सोट, खेर में ई भेरो कयो आहे। तुआरे पुट मीरूअ कल्ह वलू वारी ज़ाल जो पथर हणी मथो फाड़े विधो आहे। छा उहो वरी कीअं था? सोट चवनि पिया त मीरूअ जो कबूतर उॾी वञी वलू वारी घर जी छित ते वेठो, पोइ त हिन जी रड़ जे मथां रड़ हुजे, वारो कयो मूंखे पंहिंजो कबूतर पकड़े ॾियो, वारो कयो मूंखे पंहिंजो कबूतर पकड़े ॾियो। हाणे मीरूअ जे घर में न को नंढो ॿार न को मर्द, हिन खे कबूतर केरु पकड़े ॾे? पोइ बि यार जो ज़िद या कबूतर पकड़े ॾियो या इहो कबूतर कंहिं तरीक़े सां उॾी हली पंहिंजी खुॾ ते हली लहे। पोइ हिन जो दिमाग़ कमु ई न कयो सोट, जेको ठिकर भितर पथर आयुसि सभु वलू वारी घर जी छित ते। कबूतर त पंहिंजी मर्ज़ीअ सां उॾियो, उन पथरनि मां हिकिड़ो पथर वलू वारी ज़ाल खे मथे में लॻो, जेका फाको करे किरी पई पट ते, असुल रत खां ॻाढ़ी। पोइ अदा छा थियो? पोइ यार मीरू इहो लकाउ ॾिसी उतां त जल्दी खिसकी वियो। जॾहिं वलूअ खे हुन जे भाइरनि खे ख़बर पई, हू लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी निकिता हुनखे मारण जे लाइ। मिलिया रस्ते में मूंखे, मिड़ई हथ पेर ॿाहूं चयोमानि त बाबा छॾियो हाणे, नेठि हू त मुड़ी विया पंहिंजे घर। इन लाइ आयो सोट त तोखे ॿुधायां त पंहिंजे पुट खे हिदायत कर। अॼु हीअ ग़लती कई अथई, सुभाणे जे इन खां का वॾी ग़लती करे विझे त पोइ केरु मुंहुं ॾींदो अबां? सोट तोखे मौला ख़ुशि कंदो। तूं मुंहिंजी इज़त बचाए मुंहिंजी इज़त रखी आहे, तोखे मौला ख़ुशि रखंदो। पर सोट इन मीरूअ खे को हाणे अलाह सां ई हिदायत ॾे, पर हुनजो सुधरण मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे। पोइ बि मां हुनखे हथ ॿधंदोमांसि, मन हिन अछी ॾाढ़ी या हिन पटके जी का इज़त लॻे। सोट मुंहिंजो फर्ज़ हुयो अव्हां खे ॿुधाइणु, उन ते अमल करणु न करणु तव्हांजो कमु आहे। मूंखे शहर कंहिं कम सां वञिणो आहे, मोकिलणी न आहे। अचो तव्हां हेॾां वेहो, अचो। ठीकु आहे दा, ख़ुदा हाफ़िज़ दा। ख़ुदा हाफ़िज़। हलो मां चवां थो मूंखे ॾे, मूंखे सोन ॾे, मां चवां थो मूंखे ॾे सोन। छॾ मुंहिंजो सोन। मां चवां थो मूंखे सोन ॾे। ही मुंहिंजो सोन आहे, मां कोन ॾींदीसि। मां चवां थो हथ कढ मूं मां। छॾ मूंखे। मां चवां थो सोन ॾे मूंखे। न ॾे सोन चवां थो। न मां चवां थो मूंखे ॾे सोन। ॾे सोन। धीअ छा थियो आहे? धीअ ख़ैर त आहे न पुट? चाचा हे ॾिस न मुंहिंजो सोन खपण लाइ तो खणी वञे। छो पुट
अलाह ॾे थो अञा बुख ते न आहियो छो अचे न्याणीअ जो सोन खपाइण ते लॻो आहे बाबा अॼु जेका मैदान में जोड़ी लहे थी न उहा सफ़ा मज़बूत ऐं ताक़तवर जोड़ी आहे ॾिसण में मुंहिंजो कुकुड़ उन्हनि खां सफ़ा सादो आहे पर वेढ़ण में उन्हनि खां सफ़ा ज़ोर आहे ज़ोर अॼु मुंहिंजे खटण जो ॾींहुं आहे खटण जो मूंखे अड़े ॾे पुट जुआ मां कंहिंजा बि पल न आहिनि भरिया ॾाहो थी पुट ॾाहो थी छो अचे हिन घर जो दुश्मन बणियो आहे न न ईअं छो नथो चवे न मां कमाया न कयां रुगो तो घर जी बर्बादी कयां ऐं रोज़ रोज़ तव्हां खां तो पैसा घुरां अरे हाँ हाँ बर्बादी तो करे छॾियो ते घर के छा तो कमाए अची तू घर में दुश्मन आ दुश्मन रन्ना अरे मीरू मार न छो न तो मारी मार पर खुदा जे वास्ते ने घर जो दुश्मन न थी मीरू ॾाहो थी पुट ॾाहो थी न्याणीअ खे छो अचे परेशान कयो थई रखो हली सोन अंदर हलो तहां मुझे फायदे में छो कुछ ना हो मतलब तो मां रुपए रुपए जे लाइ ज़लीले ख्वार लगो वता ऐं तू इहा छाए मूंखे न ॾे जेकी मां कम खपाए ऐं पंहिंजी इज़त जी ज़िंदगी गुज़ारे सघां ॿुधाए ॿुधाए मूंखे इहो जेको सोन तो वटि पियो आहे इहो कंहिंजो आहे कंहिंजो आहे ॿुधाए ऐं कंहिं लाइ आहे ही सोन मुखे पंहिंजे पेकनि मां मिलियो आहे जे कॾहिं तुंहिंजी का जायज़ ज़रूरत हुजे न त भले तूं वञी खपाए पोइ ही सोन त छा तुंहिंजे लाइ मुंहिंजी जान बि हाज़िर आहे तू चरी थी वई आहीं सोन जी चमक तोखे अंधो करे छॾियो आहे अरे कुझु सोच फ़ाइदे जी ॻाल्हि आहे फ़ाइदे जी ॻाल्हि ॿुधो जे अॼु असां हिकिड़े रुपए जी शइ खपाईसीं त सुभाणे असां 1000 वारी शइ वठंदासीं अड़े न्याणीअ खे इहे ॾटा न ॾे पुट न खपे असांखे उहा दौलत ऐं उहो सोन जेको ग़लति तरीक़नि सां हासिल थिए अड़े हूअं बि त जुआरीअ खे सदाईं पेरनि में छिगल चोंपल ऐं सुठो वॻो पाइण लाइ न आहे हूंदो पुट ॾाहो थी पुट हे मां हथ थो ॿधाए जेकॾहिं चवे त मां तोखे पेरे पवां इन ज़िद तां लही वञ पुट इन ज़िद तां लही वञ बस बस अथी ॾाढ़ी अछो मथो इहो तो अकुल कम करे हाँ हिक रन जी तो भर वठी पुट जो ख्याल अथई अथई पुट जो ख्याल चैन दोस्तन में का टाड़ हणी आयो हूंदो ऐं उते हिन जी कहिड़ी इज़त थींदी ॿुधा तुंहिंजा दोस्त जेके तोखे इहो दग था ॾसनि न उहे तुंहिंजा दोस्त न अथई दुश्मन अथई बस काकड़ा न कर ते या मुठी न लुड़ी सजाए दोस्त मुंहिंजा दुश्मननि हीअ ज़ाल मुंहिंजी सजणा जेका हिकिड़ी टके जो सोन मुड़स खे नथी ॾे त वञी खपाए अचे पुट न्याणी बि त तुंहिंजे लाइ थी सोचे न अड़े जेकॾहिं इहा सोन ज़री घर में हूंदई अवेल सवेल तोखे तुंहिंजे ॿारनि जी बीमारी पड़ी ऐं उनजे पढ़ाईअ लिखाईअ में तोखे ख़ुदि कमु ॾींदई पुट ॾुखे वक़्त में हिन खां वधीक ॾुखियो वक़्तु ऐं ज़रूरत छा थींदी आहे ॿुधा हा छा थींदी आहे हिन खां वधीक ॾुखे वक़्तु अॼु मुंहिंजे खटण जो ॾींहुं आहे खटण जो छा बि थिए मां पोइ हिते पेर कोन कंदुसि न कंदुसि ॾिसां त मूंखे केरु थो झले ॾिसां मां चवां थो परे थी अरे हेॾे न्याणीअ ते हथ थो खणे रे तोखे ख़्याल नथो थिए परे थी पढ़ा सुखन वारी सदा हलो मता का मुसी करे अंदर जनी ओ डूंगर से डोरी दियूं
ॾिठई चाचा, ॾिठई पंहिंजे पुट जा कम। पैसे जी लालच में एॾो अंधो थी वियो आहे जो मुंहिंजो त ठहियो, पर तुंहिंजी इज़त जो बि ख़्याल न कयईं चाचा। न पुट, हुन जो ॾोह न आहे पुट। शायद मुंहिंजी परवरिश में का कमी रहिजी वई। पर पुट, तूं इहो सोचे छॾजांइ, जेको बि इंसान वक्त जो क़दुरु नाहे कंदो न, वक्त बि अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु नाहे कंदो। अम्मा पुट हीअ दुनिया ॾाढी अणांगी आहे पुट। हिते माण्हू दिलि सां न, पर ज़रूरत सां प्यार कंदा आहिनि। बाबा साईं। जी पुट। बाबा साईं खेर आहे? छा कुझु थियो आहे छा बाबा? न पुट, कुझु न आहे थियो। मूंखे अव्हां जी तबियत कुझु मायूस पई लॻे बाबा। न पुट, तोखे ईअं नज़र पियो अचां, मां त ख़ुशि आहियां। भला पुट, तूं काॾे वञे पियो छा? हा बाबा, वञणो त अथमि। कल्ह सॼो ॾींहुं हे जेके झंग में काठियूं कयमि, अॼु उहे मेड़े वञी शहर खपाए ईंदुसि। जे तव्हांजो को कमु आहे त ॿुधायो बाबा। न पुट, मुंहिंजो त अहिड़ो को बि कमु कोन्हे को। पर हा, धीअ सोरठ, अम्मा जेकॾहिं घर जो को सौदो सामान खुटल आहे त ॾेर खे ॿुधाए त वापसीअ में शहर मां वरतियूं अचे। चाचा, अदा जवाद न घर जो बाती आहे, रोज़ घर जे लाइ को न को सामान वठी ईंदो आहे। मां छा चई ॿुधायांसि? ठीकु आहे भाॼी, ठीकु आहे। जेतिरा पैसा थिया त मां सभ जो सौदो वठी ईंदुसि। भला अदो मीरू किथे आहे? उहो घर वारे ॻोठ में न वाइस पियो थो हले, उहो ॿुधण वियो आहे। एतिरी ख़ुशख़बरीअ जी ॻाल्हि? अदो मीरू ऐं वाइस ॿुधण विया? हा, अदो मीरू भला अहिड़ो ने कॾहिं खां थियो? काफ़ी देर खां। तुंहिंजो भाउ हाणे मटिजी वियो आहे। मीरू हाणे पहिरें जहिड़ो मीरू न आहे रहियो। हुनजी नज़र हाणे हेठि न, मथे आहे, मथे। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। अलाह नेक ऐं सालेह कंदुसि, ऐं अलाह इहा बि सम्झ ॾींदुसि जो घर लाइ बि कुझु सोचींदो। पर मुश्किल आहे, हिन जी संगति अहिड़नि माण्हुनि सां आहे जेके पंहिंजा घर त बर्बाद करे वेठा आहिनि ऐं उहे हिन खे पंहिंजो घर आबाद थियणु कोन ॾींदा। ठीकु आहे बाबा, मूंखे देरि थी थिए, दुआ कजो, मां हलां थो। पुट, अलाह रब साईं कंदो त कोसो वाह न लॻंदी। अम्मा सोरठ, जी चाचा। पुट जेकॾहिं मानी तयार आहे त खणी अचो, ॾाढी बुख लॻी अथमि अम्मा। खोड़ मानी चाचा, जेकॾहिं तयार न हूंदी न, मां झट में तयार करे थी वठां पंहिंजे चाचा जे लाइ। ठीकु आहे पुट। चाचा, तोखे जेकॾहिं किथे धक लॻो हुजे त मां दवा बि खणी अचां? न पुट, कहिड़नि दर्दनि ऐं ज़ख़्मनि जे लाइ तूं दवाऊं खणी ईंदी अम्मा? मुंहिंजो त सॼो वजूद वर चढ़ियल आहे ज़ख़्मनि जे। बसि मां जंहिं हाल में आहियां न पुट, मूंखे उन हाल में रहणु ॾे। फ़िलहाल तूं मानीअ जी ॻण कर पुट, ॾाढी बुख लॻी अथमि। ठीकु आहे चाचा। सोटरा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मंठार आहे न? जी जी सोट, मंठार आहियां। सुबुह वियो हुउमि तोखां मोकिलाए शहर ॾे। उते तुंहिंजो हिकिड़ो हमदर्द मिलियो जेको दवा वठणु आयो हो। पुछा कई तुंहिंजी, मूं बि समूरो हाल तुंहिंजो ॿुधायोमांसि। पोइ त ॾाढो रुनो सोट। छो तो हाणे मूंसां मज़ाक़ करें? केरु आहे अहिड़ो हमदर्द जेको हिन मुराद जी बेवसी ऐं लाचारीअ ते रोई ॾींदो? सोट,
हू सिर्फ़ु रुनो कोन, पर रब खां बार बार इहा पे दुआ कई त हे मालिक किथे आई मुंहिंजी मदद कर त मां वञी पंहिंजे वर सां मिलां। अल्लाह, पोइ त हिकु पल जे लाइ सफ़ा तयारु थी त हाणे जो हाणे मूंखे वठी हल, मुराद जी ॾाढी सिक लॻी आहे, मां बीठे पेर मुराद सां मिली अचां। पर ओचितो हुनजो भाउ अची वियो जेको वठी वियुसि वापसि। सोट पोइ हुन जूं अखियूं बि आलियूं थियूं हूंदियूं, गल हुन जा बि पिसिया हूंदा। हा सोट, अड़े जेकॾहिं हुनजी इहा हालत आहे त पोइ हिन मुराद जे मन में कहिड़ी ख़ुशी हूंदी। हर जाए फिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए फिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। तुझो याद संभाले रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए फिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। तुझो याद संभाले ॾाहो थी सोट, सबुर कर, अलाह भली कंदो, तूं परेशान न थी। हिकु ॾींहुं ज़रूरु भाॼई पंहिंजे घर मोटी ईंदी। अदा हुन जी यादुनि में ई त रोई रोई मां पंहिंजे अखियुनि जी रोशनी विञाए छॾी। चाचा चाचा धीअ, ही हींअर पंहिंजे वस में न आहे, हिनखे अंदरि वठी वञ। अच्छा चाचा अंदर अचो। सखी कादर कलंदर उम्मत दारे हैदरी। अबा आचर जी असां तबा चाचे मुराद जे घर पिया हलूं, पोइ काथे पहुतायूं अची? लगे तो सूमर कब्जा ग्रुप वरी पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे। अॼु हुननि सरकारी जाइ ते प्लाट ते जाइ ठाही आहे, सुभाणे सरकार आई न त इहे जाइ जूं सीरूं सभु नालीअ में पे धूड़ पाईंदियूं। वरी बि मवालिन सां आज़ार असां मवालिन सां आज़ार छो थींदो बा? छो तोखे सूमर ख़बर आहे त नछे खां पोइ असांजी परवाज़ डायरेक्ट ज़ू अर्श ते हूंदी आहे। ॾिसी पोइ नशो कयूं आसमान ते हलूं पिया न त बसि साइंसदान बि जू करे उते पहुता। असां खां पोइ ॾिस माचिस घुरियुनि, उहो माचिस बि ॾिनोसीं न। पोइ ॾिस छा पिया चवनि त मवाली तव्हां वाक़ई कम जा हो, माण्हू तव्हांखे अजाई था ग़लति चवनि। ॿुधी? अच्छा त पोइ हे जेके ठाहिनि था हिकु त बा घिटियूं सोढ़ियूं, अच्छा ॿियो वरी उन्हनि में गंदनि जा ढेर, वरी टियों जी वट में वेठल कुता। अबा रड़िजो था कनि न त असां नशा त विया बा, नशा विया असांजा, बसि का ख़बर नथी पए त बा काॾूं आयासीं ऐं काॾे वेंदासीं। बसि इहा एतिरी ख़बर आहे बा त बसि धू ॿई पेर ना
मवालीअ में अबा तो सरकार खे खपे त असां मवालिन जो को अलॻि जॻह ठाहिनि जे मवाली सूमर के में लॻी पियो त बाबा खून केरु भरींदो वाकई हक़ीक़त आहे ॿी ॻाल्हि ॿुध हा ॿुधाए हुन जो तोखां माचीस घुरियो सिगरेट भला हुयुसि छा पोइ माचिस अलाए सिगरेट बि हुयुसि बवा पे खे अलाए न मिड़ई असांजो माचिस खयूं हलिया हेलो मूंखे ख़बर पई आहे त तव्हां पाण खे चाचा जा माइट था सॾरायो हां ऐं सोभर असांजे घर में छा था कयो हां बी बियो त जाए सही। बी जाए अरे माइटाणी तव्हांखे असां सख़त चाढ़िया तुंहिंजा माइट आहियूं मवाली पो पहिरियां तुंहिंजा माइट आहियूं माइटनि खे घर में बेइज़तो न करे कढिबो अच्छा पोइ छा करे कढिबो आहे चङो मूंखे इहो त ॿुधायो तव्हां ॿिन्हिनि मां पादरनि जो ॾाढो केरु आहे जल्दी हथ मथे कयो अला ही हा मूंखे त तूं थो लॻी पादरनि जो ॾाढो हा ॿुधा तूं आई न मां पादरनि जो ॾाढो न आहे मां भॼण जो तमामु ॾाढो आहे हथ निकिते खां कयो छा था अलाह खे मञ तूं असांखे पादर न आणिजां पादरनि जा सफ़ा कचा आहिनि पादर ऐं मुड़ुस ढेरी ॿुधी ऐं ही न पादरनि जो तमामु ॾाढो अथई छो भला हा। तूं एतिरो पादरनि जो ॾाढो छो आई हा न को इहा दिलि जी ॻाल्हि आहे ऐं मां दिलि जो सफ़ा कचो आहियां बाक़ी रही जे तड़के में ई मुल्क किन थी वञे त पोइ पादर छो लॻंदा का दुश्मनीअ जो पादर लॻंदा भला ॻाल्हि त ॿुध हींअर थोरी थोरी देरि पहिरीं आहे न पुलिस दर ते आई हुई मुंहिंजो ख़्यालु आहे त ही पासे में ई बीठी हूंदी किथे काथे पुलिस हा हा पुलिस आचर हिन भित जे भरिसां ई त थाणो आहे पुलिस जो अब आचर पोइ तूं थाणे ते वञ त बा मां निमाज़ पढ़ी अचां न हेॾे बीह सूमर हे थाणो आहे खुलियल हूंदो आहे स्कूल थोरी आहे जो 1 बजे ई बंदि थी वेंदो फ़िलहाल बीह त ॿई गॾु निमाज़ पढ़ी था अचूं त पोइ थाणे ते बि हलंदासीं न त हाली फ़िलहाल भॼूं त भॼूं अरे बी पादर खणी अरे बी भॼी विया मतलब मुंह में भी पावर आहे भाजी हाँ ही वठो कुछ घर जो सौदो सामान आदो तव्हां ठीक है ता भाजी बाबो किथे आ चाचा अंदर हूंदो पर छो खैर ताए जी जी खैर आ भाजी गोठ में मुफ्त अखियुनि जी कैंप लगी आ सोचम त बाबा के भी ॾेखारियां मन अला भलाई करे खेस अखियुनि जी रोशनी वरी वापस अची वञे अल्लाह कंदो मां चाचा के सॾां थी चाचा चाचा जी पुट सोरठ अल्लाह करे चाचा जी अखियूं सही थी वञनि इंशाअल्लाह अच्छा अम्मा पुट जवाद खेर सां अची वया बा जी बाबा साईं आऊं खेर सां अची वियुसि बाक़ी अहवाल तव्हां ॿुधो हूंदो बाबा हा पुट ॿुधुम भी ऐं सम्झुम भी पर पुट तव्हां मूंखे पंहिंजे हाल ते रहण ॾियो त भलो आहे पुट न चाचा न ईअं न चओ ॾिस न अदा जवाब पंहिंजो कमु छॾे करे तव्हांखे अखियुनि जी चकास लाइ थो वठी वञे तव्हां जेकॾहिं न विया अदा खे त ॾुख थींदो पर सुकून मूंखे बि न मिलंदो चाचा बाबा
ऐं ॻोठ में विलायत खां अखियुनि जा माहिर डॉक्टर बि आया आहिनि। वॾी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि त इहा बि आहे बाबा। तव्हां छो नथा सम्झो बाबा ॻाल्हि खे? ठीकु आहे पुट, जेकॾहिं तव्हां ॿिन्ही जी इहा सलाह आहे त पोइ जी बिस्मिल्लाह। मां कुर्बान पंहिंजे बाबा तां। अचो बाबा हलो ऐं भाॼी दुआ कजो। अला कंदो त चाचा जी अखियुनि जो नूर सही थी वेंदो ऐं ख़ैर सां वापसि घर ईंदो। आमीन आमीन। अलाह कंदो त ईअं ई थींदो। पुट एॾो ॿाहिरों मंठार खे बि वतियूं हलजाए बा। जी जी बाबा ठीकु आहे। अल्लाह साईं चाचा जी अखियुनि जो नूर सही करे छॾ। मां ॾाढा पीर जी मज़ार ते पड़ चाढ़ण वेंदमि इंशाल्लाह। सोरठ पंहिंजी सोच ते हिकु दफ़ो वरी बि सोच, मता तुंहिंजी सोच ग़लति हुजे। हक़ वारनि जा हामी घटि हूंदा आहिनि ऐं पैसे वारनि जा सलामी घणा हूंदा आहिनि। इहा का शिकायत न आहे पर तजुर्बो आहे। क़दर वारनि जा क़दरदान घटि हूंदा आहिनि। पंहिंजे अंदर जे पखीअ वांगुरु आजिज़ी करणु घुरिजे, जो आसमाननि जी बुलंदियुनि खे छोंदे बि पंहिंजी गर्दन खे झुकाए रखंदो आहे। कलम कसम ऐं कदम हमेशह सोचे सम्झे खणणु घुरिजे। इहे ई अल्फाज़ हूंदा आहिनि जेका इंसान जे दिल में घर कंदा आहिनि ऐं इहे ई अल्फाज़ हूंदा आहिनि जेके इंसान जे दिल जे अरमाननि जो खून कंदा आहिनि। न चंड सां चर्चा न निंड सां नाता, अलाए छो असांजो रुठियूं मोहबतूं। कमाल आहे, मोहबत खां त वियासीं पर हाणे नफ़रत जहिड़ा बि न रहियासीं। माण्हू ॾाढा मिठा हूंदा आहिनि पर बसि मतिलब जी हद ताईं। दुश्मन पंहिंजनि मां ई थींदा आहिनि, धारियां त वरी बि साथ निभाए वेंदा आहिनि। सोरठ ज़िंदगी जा ॾुख ई इंसान जा हमदर्द हूंदा आहिनि। उन्हनि खां कुझु सिखी अॻिते वधिणो पवंदो आहे। हिते उदास आहे हर हिकु शख़्स, कोई अंदर में त कोई ज़ाहिर में। जेके न दिल जा नरम हूंदा आहिनि, ज़िंदगी हमेशह उन्हनि सां सख़्ती पेश ईंदी आहे। सम्झां थो तूं नाराज़ आहीं, तुंहिंजी नाराज़गी वाजिब आहे, पर मां बि हरू भरू इहो न आहियां चाहींदो त तुंहिंजी दिलि आज़ारी कयां। सोरठ तुंहिंजी ख़ामोशी मूं लाइ कंहिं अज़ाब खां घटि न आहे। जेके पखी उॾामी न आहिनि सघंदा उहे ई घणी फड़फड़ कंदा आहिनि। खानदानी बाज़ जी उॾाम में आवाज़ न आहे थींदो। सच हा